नाज़रीन, खुदाबाद लगोठ पारो जो खूह में DHO दादू जी हिदायतुनि ते समाजी तंज़ीम जे सहकार सां मलेरिया में मुब्तला माण्हुनि जे इलाज लाइ तिबी कैंप लगाई वई। उन हवाले सां ॾिसूं था मुबीन पवण जी रिपोर्ट। खुदाबाद लगोठ पारो जो खूह में कुछ ॾींहं अॻु हिक ई पीउ जा 2 ॿार मलेरिया सबबि फोत थियण ते DHO दादू डॉक्टर शाहिद शेख नोटिस वठंदे इंडस अस्पताल दादू जे ताउन सां ज़िला फोकल पर्सन डॉक्टर नियाज़ जमाली जी निगरानी में हिकु रोज़ा मलेरिया जी कैंप गोठ पारो जे खूह में लगाई वई, जंहिंमें इंडस लेबोरेटरी पारां रत जा सैंपल वरिता विया। जॾहिं त डॉक्टर एहसान पवर कैंप ते आयल 235 मरीज़नि जो चेकअप कयो, जंहिंमें 7-8 मरीज़नि में मलेरिया ज़ाहिर थी, जिन खे मलेरिया जूं दवाऊं ॾिनियूं वयूं। इन कैंप में मर्दनि ॿारनि औरतुनि वॾो अंग शामिल थियो। कैंप दौरान डॉक्टर इंडस ज़िला कोऑर्डिनेटर अली परवेज़ ऐं ॻोठाण आशिक़ हुसैन जलबाणी लियाकत अली बलोच आवाज़ टीवी सां वीचार वञींदे चयो त सो असांखे कुछ ऑनरेबल DHO साहब के कुछ इंफॉर्मेशन मिली त हिन ॻोठ में जेको खुदाबाद जे भरिसां आहे जलबाणियुनि जो ॻोठ आहे, पर जो खूह जेको आहे सो हुनखे चवनि था त हिते कुछ मलेरिया जा केस जेको आहे सो रिपोर्ट थिया, इहा इंफॉर्मेशन मिली त ऑनरेबल DHO साहब जेको आहे सो हिदायतूं कयूं डिस्ट्रिक्ट फोकल पर्सन डॉक्टर नियाज़ जमाली साहब जेको असांजे मलेरिया जो आहे उहो ऐं असांजी टीम इंडस जी कोलाबोरेशन सां असां हिते आयासीं ऐं असां हिते कैंप लॻाया। बेसिकली हिन कैंप्स असां मुख़्तलिफ़ जेके ऑर्गेनाइज़ कयूं पिया, हीअ एमरजेंसी कैंप हुन जे करे आहे त हिते ॻोठ में जेको हिकिड़ो आउटब्रेक आहे मलेरिया जो, ऐं DHO साहब जे इंस्ट्रक्शन्स ते जेको आहे असां हिते कैंप ऑर्गेनाइज़ कयो आहे, जंहिंमें काफ़ी मरीज़नि खे असां उनजी टेस्ट कई आहे ऐं पॉज़िटिव रेशो बि अचे पियो, उनजी असां प्रॉपर ट्रीटमेंट बि कयूं पिया जीअं उहा मलेरिया हिते ख़तमु थिए। हिते असां वटि तक़रीबन हींअर त ज़िले लेवल ते सिंध लेवल ते मलेरिया जी हिकिड़ी वबा पखिड़िजी वई आहे, हिकिड़ी जेको मूज़ी मर्ज़ आयो आहे हिकिड़ी, सो उन जे करे असांजे ॻोठ में मवया ऐं ॿी ज़मीर आहे, हिकिड़ी 9 मंथ जी आहे, ॿी 3 इयर्स जी आहे। वजह जेको आहे सो मलेरिया जे करे जेको आहे सो जेको माण्हू जेकॾहिं टाइम में ते उनजो जेको बिल्कुलु डॉक्टरनि जे कोर्स नथो कराए, माण्हू ट्रीटमेंट नथो कराए त उहा दिमाग़ ते चढ़ी थी वञे ऐं माण्हू डेथ करे थो वञे, इंजर्ड थी थो वञे। तमामु माण्हुनि जा वीचार ॿुधा। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त DHO दादू हुकूमत सिंध वधंदड़ बीमारियुनि ऐं मलेरिया ते जल्द कंट्रोल करे माण्हुनि जूं ज़िंदगियूं बचाए। मुबीन पवर, आवाज़ टीवी न्यूज़, खुदाबाद।